अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे सब खुश हूंदो। अॼु वरी हिकु वीडियो खणी तव्हांजे क़िस्मत में हाज़िर थिया आहियूं। अॼु ॻाल्हि कंदासीं सरमंद सिंधी जे बारे में। सरमंद सिंधी मरहूम जेको हो उहो भलो फ़नकार हो ऐं माण्हुनि जे दिलनि ते राज कंदो हो। सरमंद सिंधी गुरबत जे सबब जे करे पढ़ी एतिरो न सघियो, लेकिन सरमंद सिंधी फ़न जी दुनिया में अची माण्हुनि जे मुखनि ते मुर्कूं विछायूं ऐं ॾुख वारा भी केतिरा ई कलाम चया। सरमंद सिंधी उन खां पोइ सिंधी कलाम भी केतिरा ई चई चुको आहे ऐं सरमंद सिंधी खे माण्हू गौर सां ॿुधंदा हुया। अॼु ताईं बि माण्हू उनखे ॿुधनि था ऐं सरमंद सिंधी हिकिड़ो सुठो फ़नकार हो सिंध जो। ऐं फ़न जे दुनिया में जॾहिं आयो त सरमंद सिंधी खे हर कोई चाहण लॻो आहे। मरहूम सरमंद सिंधी जेको हो भलो फ़नकार हुयो। हिन जा कलाम केतिरा ई माण्हू ॿुधनि था अॼु ताईं बि, ऐं पहिरियों बि ॿुधंदा हुआ ऐं महफ़िलुनि में वञी माण्हू वेंदा हुआ। घणो करे हिन जा सिंध जा जेके कलाम हलनि था उहे अञा ताईं माण्हू एकता जे ॾिहाड़े जेको आहे उहो अञा ताईं हलाइनि था कलाम हिन जा। अॼु जो वीडियो इहो ई हो। उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त ऐं असांजे जेके चैनल ते नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन वारो बटण जेको आहे उहो दॿाइण न विसारिजो। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ओके, अस्सलाम वालेकुम।